नाज़रीन ख़बर न्यूज़ सिलसिलो जारी है। ठकराटो ख़बर ॾिना। ठकराटो लग मुबारकपुर के मुख़्तलिफ़ ॻोठनि में ज़िले घोटकी के चेयरमैन सरदार हाजी खान मेयर जा यूसी मुबारकपुर के मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा ऐं ताज़ियतूं। हिन हवाले सां वधीक तफ़सीलात ॿुधाए रहियो आहे अली अकबर मेयर पंहिंजी हिन रिपोर्ट में। ठिकराटो लग यूसी मुबारकपुर में ज़िले घोटकी के चेयरमैन सरदार हाजी खान महर जा मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा ऐं ताज़ियतूं। ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर ॻोठ मियांकुंडो में महर बिरादरी के चङे मुड़ुस मरहूम अल्लाह बचायो महर के वफ़ात ते संदसि फ़र्ज़ंद पीर बख्श महर ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। मुबारकपुर में मरहूम बशीर अहमद महर की वफ़ात ते संदसि नंढे भाउ शबीर महर ऐं मरहूम के पुट हनीफ़ महर ऐं ॿियनि वारसनि सां ताज़ियत कयाई। ॻोठ जियंद महर में ग़ुलाम कादिर महर सां संदसि पुट की वफ़ात ते पिणु ताज़ियत कयाई ऐं उन खां पोइ ठिकराटो में सियासी समाजी माण्हुनि सां पिणु मुलाक़ात कयाई। कैमरामैन अब्दुल रज़ाक मलिक सां गॾु अली अकबर महर, अवामी न्यूज़, ठिकराटो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।